तव्हांजे वोट जा हक़दार भिटाई पैनल जा उम्मीदवार आऊं ठटे जे समूरनि मेल ऐं फीमेल सेकेंडरी उस्तादनि खे अपील कयां थो त 17 नवंबर ते गस्टा जे थींदड़ इलेक्शन में उस्तादनि जे हक़नि लाइ जाखोड़ींदड़ भिटाई पैनल जे नामज़द उम्मीदवारनि साईं गुलज़ार अली कातियार, साईं अब्दुल कबीर खासकेली, खमीसो ख़ान शोरो, साईं हबीबुल्लाह गंदरो, अली हसन खासकेली समेत समूरनि उम्मीदवारनि खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा। भिटाई पैनल जे उम्मीदवार जो इंतिख़ाबी निशान पेन आहे। पेन ते ठपो हणी पंहिंजी हर दिल अज़ीज़ उम्मीदवारनि खे कामयाबु कंदा। पारां गुलाम क़दर बाग़ी, गस्टा, ज़िलो सुजावल।